ओम शांति। अजय देवले तारीख है 13/12/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार तव्हांजी ईश्वर मिशन आहे। तव्हां सभिनि खे ईश्वर जो ठाहे करे उन्हनि खे ॿिए जो वरसो दिलाईंदा आहियो। प्रश्न आहे, कर्मेंद्रियनि जी चंचलता समाप्त कॾहिं थींदी? उत्तर आहे, जॾहिं तव्हांजी स्थिति सिल्वर एज ताईं पहुचंदी, अर्थात जॾहिं आत्मा त्रेता जी सतो स्टेज ताईं पहुचंदी त कर्मेंद्रियनि जी चंचलता बंदि थी वेंदी। हाणे तव्हांजी रिटर्न जर्नी आहे, हिन करे कर्मेंद्रियनि खे वश में रखिणो आहे। कोई बि छिपाए करे अहिड़ो कर्म न करिणो आहे जो आत्मा पतित थी वञे। अविनाशी सर्जन तव्हांखे जो परेश ॿुधाईंदा आहिनि उन्हनि ते हलंदा रहो। गीता मुखड़ो ॾिसी वटि प्राणी। ओम शांति। रूहानी ॿारनि प्रति रूहानी बाप सम्झाइनि था, न सिर्फ़ु तव्हां ॿारनि खे, जो बि रूहानी ॿार आहिनि, प्रजापिता ब्रह्मा मुख वंशावली आहिनि, उहे ॼाणंदा आहिनि असां ब्राह्मणनि खे ई बाप सम्झाईंदा आहिनि, है न। पहिरियों त शूद्र हुयो, पोइ अची करे ब्राह्मण ठहिया आहियो। बाबा वर्णनि जो बि हिसाबु सम्झाईंदा आहिनि। पहिरियों असां शूद्र हुयासीं, हाणे ब्राह्मण ठहिया आहिनि। दुनिया में वर्णनि खे बि सम्झाईंदा न आहिनि, सिर्फ़ु गायन आहे। हाणे तव्हां ब्राह्मण वर्ण जा आहियो, पोइ तव्हां देवता वर्ण जा ठहींदव। वीचार करो, इहा ॻाल्हि राइट आहे? जज योर सेल्फ। असांजी ॻाल्हि ॿुधो, भेट करो। शास्त्र जो जन जन्मांतर ॿुधिया आहिनि ऐं जो ज्ञान सागर बाप सम्झाईंदा आहिनि उन्हनि जी भेट करो। राइट छा आहे? ब्राह्मण धर्म अथवा कुल बिल्कुलु भुलिजी विया आहिनि। तव्हां वटि विराट रूप जो चित्र बि राइट ठहियलु आहे न, हुन में शिव बाबा बि आहे, असां ब्राह्मण बि आहियूं। हिन ते सम्झाइबो आहे। बाक़ी एतिरी बुझायूं वारी चित्र जो ठाता आहिनि ऐं देवियुनि खे जो हथियार आदि वेही ॾिना आहिनि, उहे सभु रॉन्ग आहिनि। इहे भक्ति मार्ग जा चित्र आहिनि। हिन अखियुनि सां सभु ॾिसंदा आहियो, परंतु सम्झंदा न आहियो। कोई जी ऑक्यूपेशन जो कंहिंखे पतो ई न आहे। हाणे तव्हां ॿारनि खे पंहिंजी आत्मा जो पतो पियो आहे न, ऐं 84 जन्मनि जो बि मालूम पियो आहे। जीअं बाप तव्हां ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, तव्हांखे पोइ ॿियनि खे सम्झाइणो आहे। शिव बाबा त सभिनि वटि न वेंदा न, ज़रूरु बाप जा मददगार खपनि न। हिन करे तव्हांजी ईश्वरीय मिशन आहे। तव्हां सभिनि खे ईश्वर जो ठाहींदा आहियो, सम्झाईंदा आहियो। उहा असां आत्माउनि जो बेहद जो बाप आहे, उन्हनि सां बेहद जो वरसो मिलंदो आहे। जीअं लौकिक बाप खे यादि कबो आहे न, उन्हनि सां बि जास्ती पालौकिक बाप खे यादि करिणो पियो। लौकिक बाप त अल्पकाल जे लाइ सुख ॾींदा आहिनि, बेहद जो बाप बेहद जो सुख ॾींदा आहिनि। हाणे इहा आत्माउनि खे ज्ञान मिलंदो आहे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो 3 बाप आहिनि, लौकिक, पालौकिक ऐं इहा अलौकिक। बेहद जो बाप अलौकिक बाप द्वारा तव्हांखे सम्झाइनि था। हिन बाप खे कोई बि ॼाणंदा न आहिनि। ब्रह्मा जी बायोग्राफी जो कंहिंखे बि पतो ई न आहे। उन्हनि जो ऑक्यूपेशन पोइ ॼाणणो खपे न। शिव जी, श्री कृष्ण जी महिमा ॻाईंदा आहिनि, बाक़ी ब्रह्मा जी महिमा किथे आहे? निराकार बाप खे ज़रूरु मुख त खपे न, जंहिंसां उहा असांखे ज्ञान अमृत ॾींदा। भक्ति मार्ग में बाप खे कॾहिं यथार्थ रीति यादि न कंदा आहिनि। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो, सम्झंदा आहियो, शिव बाबा जो रथ इहो आहे। रथ खे बि श्रृंगार कंदा आहिनि न, जीअं मोहम्मद जे घोड़े जो खे बि सजाईंदा आहिनि न। त तव्हां ॿार केतिरो सुठी रीति मनुष्यनि खे सम्झाईंदा आहियो। तव्हां सभिनि जी बड़ाई कंदा आहियो, चवंदा आहियो इहे देवता हुया, पोइ 84 जन्म भोगे तमो प्रधान ठहे, हाणे पोइ सतो प्रधान ठहिणो आहे। त हुन जे लाइ योग खपे, है न। परंतु वॾो मुश्किल कोई सम्झंदो आहे, सम्झी वञनि त ख़ुशी जो पारो चढ़े। सम्झाइण वारनि जो त ॿियो ई पारो चढ़ी वेंदो। बेहद जे बाप जो परिचय ॾियणु कोई घटि ॻाल्हि थोरी आहे। मतिलबु उन्हनि खे त ॿियो ई ख़ुशी थींदी जेका सम्झाईंदा, अगरि साम्हूं वारा सम्झी वञनि त। दान कयूं त हुन समय प्राप्ति थींदी आहे न।
है न। बेहद जे बाप जो परिचय ॾियणु कोई घटि ॻाल्हि आहे छा? सम्झी न सघंदा आहिनि, चईंदा आहिनि इहे कीअं थी सघंदो आहे। बेहद जे बाप जी जीवन कहानी ॿुधाईंदा आहिनि। हाणे बाप चईंदा आहिनि ॿार पावन ठहो, तव्हां पुकारंदा आहियो न, हे पतित पावन अचो। गीता में बि मनमना भव अक्षर आहे न, परंतु उन्हनि जी सम्झाणे कोई वठ न आहे। बाबा आत्मा जो ज्ञान बि केतिरो क्लियर करे सम्झाईंदा आहिनि। कोई शास्त्र में इहे ॻाल्हियूं न आहिनि, पर चईंदा आहिनि आत्मा बिंदी आहे, भ्रुकुटी जे विच में सितारो आहे, परंतु यथार्थ रीति कंहिंजी बि बुद्धि में न आहे। उहो बि ॼाणणो पए न। कलयुग में आहे ही अनराइटियस, सतयुग में सभु राइटियस हूंदा आहिनि। भक्ति मार्ग में मनुष्य सम्झंदा आहिनि इहे सभु ईश्वर सां मिलण जा रास्ता आहिनि। हिन करे तव्हां पहिरियों फॉर्म भराईंदा आहियो, हिते छो आया आहियो? इन सां बि तव्हांखे बेहद जे बाप जो परिचय ॾियणो आहे। पुछंदा आहियो आत्मा जो बाप केरु? सर्वव्यापी चइण सां त कोई अर्थ ई न निकिरंदो आहे। सभिनि जो बाप केरु, इहा मुख्य ॻाल्हि आहे। पंहिंजे पंहिंजे घर में बि तव्हां सम्झाए सघंदा आहियो। हिकु ॿ मुख्य चित्र सीढ़ी, त्रिमूर्ति, झाड़, इहे ॾाढो ज़रूरी आहे। सीढ़ी, त्रिमूर्ति ऐं झाड़, इहे ॾाढो ज़रूरी आहे। झाड़ सां सभु धर्म वारा सम्झी सघंदा आहिनि कि असांजो धर्म कॾहिं शुरू थियो। असां हिन हिसाब सां स्वर्ग में वञी सघंदा आहियूं। जो ईंदा ई पुठियां आहिनि उहे त स्वर्ग में अची न सघनि न। बाक़ी शांति धाम में त वञी सघंदा आहिनि न। जो पुठियां ईंदा उहे त स्वर्ग में न ईंदा, बाक़ी शांति धाम में वञी सघंदा आहिनि। झाड़ सां बि ॾाढो क्लियर थी वेंदो आहे। जो धर्म वारा पुठियां ईंदा उन्हनि जी आत्माएं ज़रूरु मथे में वञी विराजमान कंदियूं। तव्हांजी बुद्धि में सॼो फाउंडेशन लॻल आहे, तव्हांजी बुद्धि में सॼो फाउंडेशन लॻायो आहे। बाबा चईंदा आहिनि आदि सनातन देवी देवता धर्म जो सैम्पलिंग त लॻायो आहे, पोइ झाड़ जा पत्ता बि तव्हांखे ठाहिणा आहिनि। पत्ते बिगर त झाड़ हूंदो न आहे न। हिन करे बाबा पुरुषार्थ कराईंदा रहंदा आहिनि आप समान ठाहिण लाइ। ॿिया धर्म वारनि खे पत्ता न ठाहिणा पवंदा आहिनि, लेकिन हिते पत्ता ठाहिणा पवंदा आहिनि, है न। बाप चईंदा आहिनि आदि सनातन देवी देवता धर्म जो सैम्पलिंग त लॻायो, पोइ झाड़ जा पत्ता बि तव्हांखे ठाहिणा आहिनि। पत्ते बिगर त झाड़ हूंदो न आहे न। हिन करे बाबा पुरुषार्थ कराईंदा रहंदा आहिनि आप समान ठाहिण लाइ। ॿिया धर्म वारा पत्ता न ठाहिणा पवंदा आहिनि उनखे। उहो त मथां खां ईंदा आहिनि, फाउंडेशन लॻाईंदा आहिनि, पोइ पत्ता मथे खां ईंदा रहंदा आहिनि, है न। उहे त फाउंडेशन लॻाईंदा आहिनि, पोइ पत्ता पुठियां ईंदा रहंदा आहिनि। तव्हां पोइ झाड़ जी वृद्धि जे लाइ इहे प्रदर्शनी आदि कंदा आहियो, इन सां पत्ता लॻंदा आहिनि। पोइ तूफ़ान अचण सां किरी बि वेंदा आहिनि, मुरझाइजी बि वेंदा आहिनि। इहे आदि अनादि देवी देवता धर्म जी स्थापना थिए थी न। इन में लड़ाई आदि जी कोई ॻाल्हि कोन्हे, सिर्फ़ु बाप खे यादि करिणो आहे ऐं कराइणो आहे। तव्हां सभिनि खे चईंदा आहियो ऐं जो बि रचना आहे उन्हनि खे छॾो। रचना सां कॾहिं वरसो मिली न सघे, है न। रचयिता बाप खे ई यादि करिणो आहे, ॿियो कंहिंखे यादि न, ॿियो कंहिंजी यादि न अचे। बाबा जो ठही करे ज्ञान में अची करे पोइ अगरि कोई अहिड़ो कमु कंदा आहे त उनजो भूत सिर ते ॾाढो चढ़ंदो आहे। बाप पावन ठाहिण ईंदा आहिनि, पोइ अहिड़ो कुझु कमु कंदा आहियो त ॿियो ई पतित ठही वेंदा आहियो। इन करे बाबा चईंदा आहिनि अहिड़ो कोई कमु न करो जो घाटो पइजी वञे। बाप जी ग्लानी थींदी आहे न, अहिड़ो कोई कमु न करो जो विक्रम जास्ती थी वञनि। परहेज़ बि रखणी आहे, दवाउनि में बि परहेज़ रखबी आहे न। डॉक्टर चए इहे खटाई आदि न खाइणो आहे त मञिणो खपे। कर्मेंद्रियनि खे वश करणो खपे। अगरि छिपाए करे खाईंदा रहंदा त दवाई जो असरु न थींदो, इनखे चइबो आहे आसक्ति। बाबा बि शिक्षा ॾींदा आहिनि ईअं न करो। सर्जन आहे न लिखंदा आहिनि बाबा मन में संकल्प ॾाढा ईंदा आहिनि, ख़बरदार रहणो।
गंदा सपना मनसा में संकल्प आदि ॾाढा ईंदा, इन्हनि सां डिॼणो न आहे। सत्य त्रेता में इहे ॻाल्हियूं थींदियूं न आहिनि। तव्हां जेतिरो अॻियां नज़दीक ईंदा वेंदव, सिल्वर एज ताईं पहुचंदव, तॾहिं कर्मेंद्रियनि जी चंचलता बंदि थी वेंदी, कर्मेंद्रियूं वश थी वेंदियूं। सत्य त्रेता में वश हुई न। जॾहिं हुन त्रेता जी अवस्था ताईं अचो तॾहिं वश थींदियूं। पोइ सत्युग जी अवस्था में ईंदव त सतो प्रधान थी वेंदव। पोइ सभु कर्मेंद्रियूं पूरियूं वश थी वेंदियूं। कर्मेंद्रियूं वश हुयूं न, नई ॻाल्हि थोरी आहे। अॼु कर्मेंद्रियनि जे वश आहियो, कल्ह पोइ पुरुषार्थ करे कर्मेंद्रियनि खे वश करे वठंदा आहियो। उहो त 84 जन्मनि में उतरंदा आहिनि। हाणे रिटर्न जर्नी आहे, सभिनि खे सतो प्रधान अवस्था में वञिणो आहे। पंहिंजो चार्ट ॾिसो, असां केतिरा पाप केतिरा पुण्य कया। बाबा खे यादि कंदे कंदे आयरन एज सां सिल्वर एज ताईं पहुची वेंदव त कर्मेंद्रियूं वश थी वेंदियूं। पोइ तव्हांखे महसूसु थींदो हाणे कोई तूफ़ान न ईंदा आहिनि, उहा बि अवस्था ईंदी। पोइ गोल्डन एज में हली वेंदव। महिनत करे पावन ठहिण सां ख़ुशी जो पारो बि चढ़ंदो आहे। जो बि ईंदा आहिनि उन्हनि खे सम्झाइणो आहे कीअं तव्हां 84 जन्म वरिता। जे 84 जन्म वरिता उहे ई सम्झंदा। चईंदा हाणे त बाबा खे यादि करे मालिक ठहिणो आहे। 84 जन्म न हूंदा त सम्झंदा शायदि राजे जा मालिक न ठहिया हूंदा। अगरि 84 जन्म न सम्झंदा उहा आत्मायूं त सोचता शायदि मालिक न ठहिया हूंदा। मतिलबु उहा न, असां त हिमत दिलाईंदा आहिनि, सुठी ॻाल्हि ॿुधाईंदा आहिनि। तव्हां हेठि किरी पिया आहियो, तव्हां 84 जन्मनि जे लाइ 84 जन्म हूंदा तव्हांजा त उन्हनि खे झटि स्मृति अची वेंदी। बाबा चईंदा आहिनि तव्हां शांतिधाम में पवित्र हुयो न, है न। हाणे पोइ तव्हांखे शांतिधाम सुखधाम में वञण जो बाबा रास्तो ॿुधाईंदा आहिनि। ॿियो कोई रास्तो ॿुधाए न सघे। शांतिधाम में बि पावन आत्मायूं ई वञी सघंदियूं आहिनि। जेतिरो यादि निकिरंदी वेंदी, जेतिरो खार निकिरंदी वेंदी ओतिरो ऊच पद पाईंदा। जो जेतिरो पुरुषार्थ करे हुन हिक जे पुरुषार्थ खे त तव्हां सम्झो था न, हर हिक जे पुरुषार्थ खे तव्हां ॾिसो था। बाबा बि ॾाढो सुठी मदद कंदा आहिनि, है न। जेतिरो खार निकिरंदी वेंदी ओतिरो उच पद मिलंदो। जो जेतिरो पुरुषार्थ करे हर हिक जे पुरुषार्थ खे तव्हां ॾिसो था। बाबा बि ॾाढो सुठी मदद कंदा आहिनि। इहे त जीअं पुराणो ॿार आहे, हर हिक जी नफ़्स खे सम्झंदा आहियूं न। सियाना जो हूंदा उहो झटि सम्झी वेंदा। बेहद जो बाप, उन्हनि सां ज़रूरु स्वर्ग जो वरसो मिलणो खपे। मिलियो हुयो, हाणे न आहे, पोइ मिले थो। एम ऑब्जेक्ट साम्हूं बीठी आहे। बाबा जॾहिं स्वर्ग जी स्थापना कई हुई, तव्हां स्वर्ग जा मालिक हुयो, है न। बाबा जॾहिं स्वर्ग जी स्थापना कई हुई त स्वर्ग जा मालिक हुया। पोइ 84 जन्म वठी हेठि उतरंदा आया। हाणे त इहे तव्हांजो अंतिम जन्म आहे। हिस्ट्री रिपीट त ज़रूरु कंदा न। तव्हां सॼो 84 जो हिसाबु ॿुधाईंदा आहियो। जेतिरो सम्झंदा ओतिरो पता ठाहींदा वेंदा। तव्हां बि ॾाढनि खे आपसमान ठाहींदा आहियो। तव्हां चईंदव असां आया आहियूं सॼे विश्व खे माया जी जंजीरनि सां छुड़ाइण। तव्हां चईंदा आहियो मां सभिनि खे रावण सां छुड़ाइण ईंदो आहे। तव्हां ॿार बि सम्झंदा आहियो बाबा ज्ञान सागर आहे न। तव्हां बि ज्ञान प्राप्त करे मास्टर ज्ञान सागर ठहींदा आहियो। ज्ञान अलॻि, भक्ति अलॻि। तव्हां ॼाणंदा आहियो भारत जो प्राचीन राजयोग बाप ई सिखलाईंदा आहिनि। कोई मनुष्य सिखलाए न सघे, परंतु इहे ॻाल्हियूं सभिनि खे कीअं ॿुधायूं। हुते त असुरनि जा विघ्न बि ॾाढा पईंदा आहिनि। अॻियां त सम्झंदा हुया शायदि कोई किचिरो विझंदा आहिनि, हाणे सम्झंदा आहियो इहे विघ्न कीअं विझंदा। हाणे सम्झंदा आहियो इहे विघ्न कीअं विझंदा आहिनि। नथिंग न्यू, है न। अॻियां त सम्झंदा आहियो शायदि कोई किचिरो विझंदो आहे,
हाणे सम्झंदा आहियो कि कीअं विघ्न विझंदा आहिनि। नथिंग न्यू। कल्प पहिरियों बि ईअं थियो हुयो। तव्हांजी बुद्धि में सॼो चक्र फिरंदो रहंदो आहे। बाबा असांखे सृष्टि जे आदि मध्य अंत जो राज सम्झाईंदा आहिनि। बाबा असांखे लाइट हाउस जो बि टाइटल ॾींदा आहिनि। बाबा असांखे आदि मध्य अंत जो राज सम्झाईंदा आहिनि। बाबा असांखे लाइट हाउस जो बि टाइटल ॾींदा आहिनि। हिकु अख में मुक्तिधाम, ॿिए अख में जीवन मुक्तिधाम। तव्हांखे शांतिधाम में वञी करे पोइ सुखधाम में अचिणो आहे। इहा आहे ई दुखधाम। बाबा चईंदा आहिनि हिन अखियुनि सां जो कुझु तव्हां ॾिसंदा आहियो उन्हनि खे भुलिजो। पंहिंजे शांतिधाम खे यादि करो। आत्मा खे पंहिंजे बाप खे यादि करिणो आहे। हिनखे ई अव्यभिचारी योग चइबो आहे। ज्ञान बि हिक सां ॿुधणो आहे, उहा आहे अव्यभिचारी ज्ञान। यादि बि हिक खे करो। मुंहिंजो त हिकु, ॿियो न कोई, है न। मुंहिंजो त हिकु बाबा, ॿियो न कोई। जॾहिं पंहिंजे खे आत्मनिश्चय न कंदव तेसिताईं हिक जी यादि ईंदी न। आत्मा चईंदी आहे मां त हिकु बाबा जी ठहींदमि, मूंखे वञिणो आहे बाबा वटि। हीअ शरीर त पुराणो जड़ी भूत आहे, हिन में बि ममत्व न रखिणो आहे। इहे ज्ञान जी ॻाल्हियूं आहिनि। इहो शरीर त आहे ई पुराणो, हिन में बि ममत्व न रखिणो। इहे ज्ञान जी ॻाल्हियूं आहिनि, बाबा चवनि था, है न। इहे ज्ञान जी ॻाल्हियूं आहिनि। ईअं न कि शरीर जी संभाल न करणी आहे। अंदरि में सम्झणो आहे इहे हिकु पुराणी ख़ाल आहे, इन्हनि खे हाणे छॾिणो आहे। तव्हांजो इहो बेहद जो सन्यास आहे, उहो त जंगल में हली वेंदा आहिनि। तव्हांखे त घर में रहंदे यादि में रहणो आहे। यादि में रहंदे रहंदे तव्हां बि शरीर छॾे ॾींदव। किथे बि आहियो तव्हांखे बाप खे यादि करिणो आहे। यादि में रहंदव त सुदर्शन चक्रधारी ठहींदव, त किथे बि रहो तव्हां ऊच पद पाए सघंदा आहियो। ये बाबा जी यादि में रहो ऐं सुदर्शन चक्रधारी ठहो, त किथे बि रहंदे तव्हां ऊच पद पाए सघंदा आहियो, है न। बाप जी यादि ऐं सुदर्शन चक्र फिराईंदा रहो। सत्य त्रेता द्वापर कलयुग, त किथे बि रहंदे तव्हां ऊच पद पाए सघंदा आहियो। जेतिरो इंडिविजुअल महिनत कंदा ओतिरो ऊच पद पाईंदा। घर में रहंदे यादि जी यात्रा में रहणो आहे। हाणे फाइनल रिज़ल्ट में थोरो टाइम पियो आहे, पोइ नई दुनिया जी बि तयारी खपे न। हाणे कर्मातीत अवस्था थी वञे त सूक्ष्म वतन में रहणो पए, है न। हाणे कर्मातीत अवस्था थी वञे त असांखे सूक्ष्म वतन में रहणो पए। सूक्ष्म वतन में रही करे पोइ जन्म बि वठिणो पए। अॻियां हली करे तव्हांखे सभु साक्षात्कार थींदो। अच्छा, मीठी मीठी सिकी लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजे बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, हिकु बाप सां ई ॿुधणो, हिक जी ई हिकु बाप सां ई ॿुधणो आहे। हिक जी अव्यभिचारी यादि में रहणो। हिन शरीर जी संभाल रखणी आहे, लेकिन ममत्व न रखिणो आहे। ॿियो आहे बाप जो परहेज़ ॿुधाई आहे, उनखे पूरो पालन करिणो आहे। कोई बि अहिड़ो कर्म न करिणो आहे जो बाप जी ग्लानी थिए, पाप जो खातो ठहे। पंहिंजे खे घाटे में न विझणो, पंहिंजे खे घाटे में न विझो। वरदान, टी सेवाउनि जे बैलेंस द्वारा सर्व गुणनि जी अनुभूति करण वारा गुण मूर्त ठहो। जो ॿार संकल्प कर्म द्वारा सेवा में तत्पर रहंदा आहिनि उहे सफलता मूर्त आहिनि। टिनी में मार्क्स समान आहिनि। सॼे ॾींहं में 3 सेवाउनि जो बैलेंस आहे त पास विद ऑनर्स व गुणमूर्त ठही वेंदा।
मनसा सां बि, वाचा सां बि ऐं कर्मणा बि, त पास विद ऑनर्स व गुणमूरत ठही वेंदो। त कहिड़ी शइ जा पास विद ऑनर्स ठहिण लाइ मनसा सेवा करो, वाचा सेवा करो ऐं कर्मणा मतिलबु कर्म कंदे हुए बाप जी यादि में कर्म कंदा त हुन में नवीनता ईंदी, ॿियनि खे दान करे सिखाए सघंदव। त पास विद ऑनर्स सां गुणमूरत थी वेंदा। उन्हनि द्वारा सर्व दिव्य गुणनि जो श्रृंगार स्पष्ट ॾेखारे में ॾींदो आहे। हिकु ॿिए खे बाप जे गुणनि जो व स्वयं जी धारणा जे गुणनि जो सहयोग ॾियण ई गुणमूरत ठहिणु आहे। हिकु ॿिए खे बाप जे गुण जो स्वयं जे धारणा जे गुणनि जो सहयोग ॾियण ई गुणमूरत आहे। छो जो गुणदान सभिनि खां वॾो दान आहे। तव्हांजे कर्मनि द्वारा कोई सिखे, इहे सभिनि खां वॾो दान आहे। स्लोगन आहे निश्चय रूपी फाउंडेशन पको आहे त श्रेष्ठ जीवन जो अनुभव स्वतः थींदो रहंदो। निश्चय रूपी फाउंडेशन पको आहे त श्रेष्ठ जीवन जो अनुभव स्वतः थी वेंदो। बाबा जे मथां निश्चय हुजिणो खपे। अव्यक्त इशारो आहे पिछले कर्मनि जे हिसाब किताब जे फल स्वरूप तन जो रोग, मन जे संस्कार, अन्य आत्माउनि जे संस्कार सां टक्कर बि खाईंदा आहियूं, लेकिन कर्मातीत कर्म योग जे वश न थी करे मालिक ठही करे हिसाब चुक्तो कराए, है न। मतिलबु असांजो कोई हिसाब किताब बि आहे त बि मां आत्मा मालिक ठही करे हिसाब किताब चुक्तो करां, है न। त कर्मातीत कर्म भोग जे वश न थींदो आहे, मालिक ठही करे हिसाब किताब चुक्तो कंदो आहे। कर्म योगी ठही कर्म भोग चुक्तो करणु, ये कर्मातीत स्थिति जी निशानी आहे। कर्म योगी ठही कर्म भोग चुक्तो करणु, ये कर्मातीत ठही करे कर्मातीत स्थिति जी निशानी, मतिलबु बाबा जी यादि में रही करे असां हर कर्म भोग चुक्तो करूं। प्रैक्टिस करो हाणे कर्मयोगी, हाणे कर्मातीत। हाणे शरीर में सूर थो थिए ऐं असां बाबा खे यादि करे कर्म करूं था, कर्म थी वियो, मतिलबु सूर ते विजय प्राप्त कई। कीअं? कर्म योग द्वारा, बाबा जी यादि द्वारा कर्म कयो, पोइ कर्मातीत निराकार स्थिति में स्थित थी वञे, है न। त हाणे कर्मयोगी ठही, भले सूर थिए, कुझु बि थिए, कहिड़ी बि परिस्थिति अचे, असांखे जेको कर्म मिलियो आहे, जेतिरी सेवा असां करे था सघूं बाबा जी यादि में करो, पोइ कर्मातीत। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।